नाज़रीन पिरियाले भरसा गाड़ी मोरी जे स्कूल में सिंध टीवी नेटवर्क के सॾ ते औरत जी आज़ादी सिंध जी खुशहाली जे सिरे हेठ सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे सिलसिले में सकाफ़ती तकरीब कोठाई वई। वधीक तफ़सील ॾिसूं था नियाज़ सोलंकी जी ये रिपोर्ट। हर साल जिया हिन साल भी सिंध टीवी न्यूज़ पारां स्लोगन जो ॾिनो वियो आहे औरत की आज़ादी ऐं सिंध जी खुशहाली बाबत इब्ने खालिद मॉडल स्कूल पिरालो भरसां गाड़ी मोरीअ में थी गुज़रियो। उन मौके ते शागिर्दनि पंहिंजा वीचार सिंध टीवी न्यूज़ सां हिन रीति वंडिया आहिनि। गोल शहज़ादी वॾी आहे सिंध जी वादी, मूंखे गोल शहज़ादी वॾी आहे सिंध जी वादी, असां हमदन फ़क़ीरनि जा ठिकाना केतिरा आहिनि। असांजी औरतुनि खे हक़ नथा मिलिया वञनि छो जो एजुकेशन उन्हनि खे तालीम मिलण लाइ उनजी सिंधी सकाफ़त ॾाढी सुठी आहे, उनखे एजुकेशन मिलण जो मौक़ो ॾेई न वञे। असांजे हिन सिंध में जेके औरतुनि खे हक़ नथा मिलनि उन्हनि खे हक़नि खे मिलणु लाज़मी आहे। सिंधियुनि खे पंहिंजा पूरा हक़ ॾिना वञनि, असांजी औरतुनि खे तमामु पूरा हक़ ॾिना वञनि। हिकु शेर चवंदुमि त जॾहिं बि सिंध सॾु कयो त पंहिंजी पटके वर वियो, न हिजकिया न हबकिया न दम दलेर दबकिया, सो अचो अचो वक़्तु ॾाढो तंग आ, जंग 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 आ। न्याणी ॿारनि खे तइलीम ॾियनि, शऊर ॾियनि त जीअं उहे पंहिंजूं औरतूं पंहिंजा हक़ सुञाणे करे समाज में ख़िदमत करे सघनि। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि टेबला पेश करे वेठलनि खे जुमाए छॾियो। कैमरा टीम सां गॾु नियाज़ अली सोलंकी, सिंध टीवी न्यूज़, पिरालो।